सुप्रीम कोर्ट तकबंदियुनि बाबति मामलो इलेक्शन कमीशन ॾांहुं माणे छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में बरुखनी बेंच इलेक्शन कमीशन जी सिंध में सूबाई तकबंदियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना आहिनि त तकबंदियूं अवामी मुफ़ादनि जो मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट में केतिरा ई भेरा तकबंदियुनि जो मामिलो अची चुको आहे। इलेक्शन कमीशन तकबंदियूं शफ़ाफ़ तरीक़े सां कराए। अगूणी वफाकी वजीर फवाद चौधरी खिलाफ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 5 रुकनी बेंच कई। इलेक्शन कमीशन फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। इलेक्शन कमीशन पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 24 अगस्त ते ॿुधायो वेंदो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पीटीआई चेयरमैन जूं 3 केसनि में ज़मानतूं रद्द करे छॾियूं। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज अबुल हसना पीटीआई चेयरमैन जी अदालत में हाज़िर न थियण ते 3 केसनि में ज़मानतूं रद्द कयूं। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सिंध जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु। सिंध जे गवर्नर कामरान टहसूरी निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चवे थो आईन कानून जी बालादस्ती खे क़ाइमु रखण लाइ किरदारु अदा कंदुसि। इलेक्शन कमीशन सां सहकार कयो वेंदो। कोशिश हूंदी त चूंडूं आईन कानून मौजिब थियनि। ॾुखे वक़्त में अहम ज़िम्मेवारियूं मिलियूं आहिनि। बलोचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। फ़ैसिले करण जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। गुज़िरियल ॾींहुं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़ंजो ऐं अपोज़िशन लीडर मलिक सिकंदर विच में मुलाक़ात दौरान निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इतफ़ाक़ न थियो हो। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे अॼु नेब अदालत में पेश करण जो इम्कान। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सदर ते तरक़ियाती मंसूबनि में करप्शन जो इल्ज़ाम। नेब लाहौर पारां केस में मुलविस ॿियनि जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सखर जी सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वारो मामलो। पुलिस पारां 15 ॼणा गिरफ़्तार करण जी दावा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। सखर में शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। हैदराबाद, घोटकी, कंदकोट, शहदादकोट, राणीपुर, पनुआ, किलू, नसीराबाद, बुरली शाह, करीम, रहड़की, वाहिपांदी, मिठियाणी, शादी लार्ज, धावेजी, कुंडरी, मनहड़ो, सालेपट, फुल्ज स्टेशन, वाहिपांदी ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। बडाणी भरिसां ॻोठ कुतुबुद्दीन भट्टी में 2 मासूम नींगरियूं तलाउ में ॿुॾी वियूं। हिकु नींगरी फौत, हिकु ॿारड़ी खे बेहोशी जी हालत में ॿाहिरि कढियो वियो। ॿारड़ी शकीला भुट्टो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। 7 वरियनि जी जमीला भुट्टो जो कशमोर इस्पताल में इलाज हलंदड़। बहराम भरिसां ॻोठ उमर ख़ान जतोई में पैसनि जी ॾेती लेती तां जतोई बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। पीरसन क़त्ल। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 50 वरियनि जो इशरत जतोई मारिजी वियो। मीरपुर माथेले भरिसां ॿेलो मीरपुर थाणे जी हद में मुड़ुस पारां ज़ाल जा वार कूड़े तज़लील करण वारे वाक़े जो एसएसपी घोटकी नोटिस वरितो। तनवीर तुनियो जे नोटिस वठण बाद पुलिस कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। जवाबदार निज़ामुद्दीन लाशारी पंहिंजी ज़ाल ते तशदुद करण बाद संदसि वार कूड़े तज़लील जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी हुई।
ऐं नवाब शाह भरिसां खडर थाणे जी हद महराण हाईवे ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच सां हादसो। ॿारड़ी समेत 2 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी। फौतियुनि में मासूम ॿारड़ी बि शामिल। ज़ख़्मी PMC अस्पताल मुंतक़िल। गुलामुल्ला वेझो रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान फौत। 4 ॼणा ज़ख़्मी। हादसे जे नतीजे में नौजवान ख़ुदा बख़्श भट्टी तरे ते फौत। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में शाहिद दुर मोहम्मद, चांडियो फरीद भट्टी ऐं मुस्तफ़ा भट्टी शामिल।